वज़ीर-आज़म शहबाज शरीफ तरफा फील्ड मार्शल सागर केपीजे बरसात मुतासिर इलाइक़नि ॾांहुं दौरा गैर कानूनी कब्ज़ा डंपर माफिया माइनिंग सरगर्मी नुक़सान सबब करार। वज़ीर-आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान हिकु घर आहे जंहिंखे सभिनी खे गॾिजी संवारणो आहे। कानून खां केर बि मथां नाहे। ॿोॾि सबब जानी नुक़सान ते ॾुख थियो आहे। वज़ीर-आज़म सवाद बुनेर शांगला जे मुतासिर इलाइक़नि जो फ़िज़ाई जाइज़ो वरितो। शहबाज शरीफ बुनेर में ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात इमदादी चेक विराया। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बीहर वज़कारो। शाहराह फैसल कॉलोनी सदर फेडरल बी एरिया लियाकताबाद जमशेद रोड क्लिफ्टन डिफेंस में बरसात। शाहराह फैसल एयरपोर्ट कालापुल खारादर बंस रोड ऐं लाइन्स एरिया में भी वज़कारो। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पानी भीजी वियो। मोमनाबाद में इमारत जी छत किरण सबब 4 ॼणा ज़ख़्मी। लियाकताबाद ऐं डिग रोड अंडरपास मां पानी निकाल न थी सघियो। ईसार नगरी गुलशन इकबाल बल्दिया सईदाबाद शेरशाह पहलवान गोठ बर्न्स रोड अख्तर कॉलोनी मलीर क़ायदाबाद गगर फाटक मंजिल पंप काला बोर्ड में भी पानी बिठल। कोरंगी कासवे ट्रैफिक लाइ बंद। अक्सर इलाइक़नि में बिजली भी बहाल न थी सघी। शहरी सख्त परेशान। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी पारां कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं दौरा। सूबाई वज़ीर क्लिफ्टन एमए जिना रोड खारादर पीआईडीसी एमटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि ॾो दौरो करे पानी निकाली वारे कम जो जाइज़ो वरितो। एमडी सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड सां राब्तो कचरो खणी फौरन सफ़ाई यकीनी बणाइण जी हिदायत। संदसि चवणु आहे त समूरी इंतिज़ामिया मकानी इदारे जो अमलो ऐं चूंडियल नुमाइंदा बरसात खां पोइ रोडनि ते मौजूदु आहिनि। ईअं नाहे त बरसात खां पोइ इंतिज़ामिया कमु न कयो आहे।